ॾाढो ज़बरदस्त, ॾाढा सुठा असांजा आर्टिस्ट आहिनि ऐं जेका हिननि महिनत कई आहे, सच पुछो त काफ़ी उत्साह आहे हिननि में। हिननि जा जेके बि स्किट्स ॾिसूं था, राति कचहरी थी अदायास वेठा हुया, उन्हनि चयो त हीअ जेके मज़ाह में जेको पैगाम ॾेई वञनि था न, उहो अंत आहे। इलेक्शन में जॾहिं हिननि जो पैगाम हुयो न त उथ गामो वोट ॾियणो आहे, की मुंहिंजी तबियत सही न आहे, मां वोट न ॾींदुसि। की यार कीअं बि कर, हल ईअं न कर, वोट ॾे, मजबूर यार, कुझु बि न थींदो, ॾाढी तबियत ख़राबु आहे। ऐं जॾहिं 5,000 जो नोट ॾेखारींदो अथसि त खीसे में विझी चवंदो आहे, इहो जेको संगत में मजबूर कंदा हो न। त इन जे पुठियां त पैगाम आहिनि न, त असां वटि छा पियो थिए, असां वटि इहो ई सिस्टम हले पियो। इनखे ख़तमु करिणो आहे, तव्हांखे असांखे गॾिजी। हिते तरक़ी ॾिसूं था, वरी ओॾे मोटूं था त वरी ॻाल्हि ॿी थी वञे। अॻियां वधायूं, सिंध जी ॻाल्हि हुजे, सिंध काज़ जी ॻाल्हि हुजे, नौजवाननि जे वधण विझण जी ॻाल्हि हुजे, तरक़ी जी ॻाल्हि हुजे, अदब जी ॻाल्हि हुजे, पढ़ण जी ॻाल्हि हुजे, लिखण जी ॻाल्हि हुजे, एक्सपोजर जी ॻाल्हि हुजे, त उन दोस्त, उन महिरबान, उन नौजवान, उन सुठे ॻाल्हाईंदड़, सुठे सोचींदड़ ऐं लोचींदड़ खां भला ॿियो वधीक केरु थो ॻाल्हाए सघे, जंहिंजो नंढपण एॾे शाही, एॾे मोतबर, शाही मां मक़सदु जेका ज़हनी आसूदगी आहे, जेको असल वक़ूफ़ आहे, जितां असां सिखण जी कोशिशि कंदा आहियूं। ऐं जॾहिं उहो मासूम ॿारु वॾो थिए त पंहिंजे घर में इल्मु अदब ऐं यूनिवर्सिटी ॾिसे, त माण्हू वेंदा आहिनि स्कूलनि में, पर मां चवंदो आहियां त अदा ख़ुशनसीबु आहे, अदा खे ॼाए ॼम यूनिवर्सिटी मिली, अहिड़ी माउ मिली, अहिड़ो पीउ मिलियो, एॾो आदर भाव कंदड़ संगत साथी मिलिया, जंहिंजी ज़हनी निशो नुमा, ज़हनी अवसर की ॿिए तरीक़े सां थिए, त यकीनन उहो ॾाढो सुठो ॻाल्हाईंदो। ऐं सिर्फ़ु ॻाल्हि ॻाल्हाइण जी न आहे, आउं चवंदो आहियां त ॻाल्हायो ताकी सुञाता वञो, मौला अली जो कौल आहे न, ॻाल्हायो ताकी सुञाता वञो। पर असां ॻाल्हाए वेंदा आहियूं, शायदि सम्झाइण न ईंदो आहे, मसइलो उते सम्झण जो आहे। अदा खे ॾाढो सुठो सम्झाइणु ईंदो आहे। मूंखे यादि आहे अॼु खां साल अॻु में जॾहिं लाहौर में कॉन्फ्रेंस थी आहे, इस्लामाबाद में अस्मा जहांगीर वटि जेकी हीअं रेफरेंस जे लाइ, त जेको 9 मिंटनि जी तकरीर हुई, उन सॼो काज़ उन टेबल ते रखी छॾियो, ॼण उन पंहिंजो फ़र्ज़ु अदा कयो हुजे। इलेक्शन में बीहंदो आहे, यूनिवर्सिटियुनि में ॻाल्हाईंदो आहे, रस्ते ते वेंदे ॻाल्हाईंदो, गाॾे वारे सां ॻाल्हाईंदो, फ्रूट खपाईंदड़ सां ॻाल्हाईंदो, फ़क़ीर सां ॻाल्हाईंदो, नौजवान खे सॾु कंदो, ज़ात पुछंदो, नालो पुछंदो, उनजो मुस्तक़बिल पाड़ो माज़ी ॿुधाईंदो। आम ॻाल्हि न आहे, सच पुछो त आम ॻाल्हि न आहे, इहो एक्सपोजर आहे। मां चवंदो आहियां, मां जॾहिं ॿुधंदो आहियां त जॾहिं अदा खे मां ॾिसंदो आहियां त मां चवंदो आहियां शायदि हीउ चवणु चाहींदो हुजे त जेकॾहिं रोअण सां रिझनि त रातो ॾींहुं रोआं। शाह साईं जो आहे, जे रोअण सां रिझनि त रातो ॾींहुं रोआं। रोअण बि चाहे थो, पर जेकॾहिं धरती धोपिजी पवे, माण्हू सुखिया सतावा थियनि, त पोइ अञा छा खपे। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में आदर भाव पाण ॾाढो सुठो कंदा आहियूं, पाण ॾाढा सुठा मेज़बान आहियूं, ऐं आऊं ऐं तव्हां सभु मेज़बान आहियो जेको सिंध मां आयो आहे। असांखे हिते मुलाक़ात करणु, हीउ सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइणु, उन जे लाइ दिलि जी गहराइनि सां ताड़ियूं वॼाईंदासीं। ॾाढो सुठो ॻाल्हाईंदो आहे, ॾाढो प्यारो ॻाल्हाईंदो आहे। ज़ोरदार ताड़ियुनि में था अयाज़ लतीफ़ पलीजो। आऊं अदा बशीर खे चवंदुसि अदा खे शील्ड ऐं अजरक जो सुहिणो तोहफ़ो पेश करे। अदा बशीर आरीसर तरफ़ां, सिंध फ्रेंड्स फोरम तरफ़ां हीअ ख़ूबसूरत शील्ड ऐं हीअ अजरक जो तोहफ़ो अदा खे यादि ॾियारींदो त अदा हिन प्रोग्राम में आया। ऐं हीउ प्रोग्राम सिधो सौ इलेक्ट्रॉनिक डायरी ते ॾिठो पियो वञे, जेके दोस्त हिते मौजूदु आहिनि सिंध फ्रेंड्स फोरम जे फेसबुक पेज तां ऐं इलेक्ट्रॉनिक डायरी तां। अदा अयाज़ लतीफ़ पलीजो। दुबई जा दोस्तो, यूएई जा साथियो, हिन प्रोग्राम जा ऑर्गेनाइज़र,
बशीर आरीसर साहब, संदस टीम, जुनेद उमरानी साहब, हेड़ी तइदाद में असांजूं भेनरूं, भाइरो, असांजा नामवर फनकार दोस्तो, असांजो होस्ट सुहाग साहब, कुछ वक्त अॻु आऊं यूरोप जे ट्रिप ते हुअसि। जर्मनी, स्विट्ज़रलैंड, फ्रांस, इटली, उन खां अॻु में टर्की हुअसि। अॼु तव्हांखे हिते ॾिसी ऐं उते हेॾे तइदाद में हीअं ख़ुशि, हीअं ताड़ियूं वॼाईंदे, हीअं ख़ूबसूरत तव्हांखे ॾिसी ऐं ओॾां इस्तंबुल में, जर्मनी में, रोम में, मिलान में, फ्लोरेंस में, बोलोना में, फ्रैंकफर्ट में, मूं सोचियो त हेतिरी सारी तइदाद में तव्हीं हिते वेठा आहियो, होॾां वेठा आहियो, जेके रोम में वेठा शागिर्द, मूं सोचियो त उन्हनि खां जेकॾहिं हींअर पुछां, थोरो सोच ॾियो, हींअर सोचम पिए त जेकॾहिं तव्हां मां कंहिंखे सवाल पुछो, ओचितो सॾे चवां हेॾां अचंदा, तव्हां मां के आर्ट्स पढ़िया आहिनि, के अप्लाइड साइंसिस पढ़िया आहिनि, के सोशल साइंसिस पढ़िया आहिनि, के इंजीनियरिंग, ॿुधायूं त हेतिरा सारा डॉक्टर्स वेठा आहिनि। कंहिंखे सॾे ओचितो पुछां त बाबा ॾे ख़बर सिंध जे नॉर्थ में छा आहे, थोरी देरि सोच में पइजी वेंदो। सूबा आहिनि, पंजाब आहे, KPK आहे, अञा नॉर्थ में छा आहे मथे सोचींदो। सिंध जे साउथ में छा आहे, उहो थोरो ईज़ी आहे रिलेटिवली, अरेबियन सी आहे। ईस्ट में छा आहे सोचणो पवंदो। वेस्ट में छा आहे, नॉर्थ वेस्ट में छा आहे, नॉर्थ ईस्ट में छा आहे। हिते या सिंध में बि 1000 मां के 5-10 माण्हू ॿुधाए सघंदा। त हिकिड़ो जाग्राफी दान, हिकिड़ो सोशल साइंटिस्ट, हिकिड़ो स्कॉलर, हिकिड़ो मुहक़िक़, हिकिड़ो अहले इल्म, हिकिड़ो अहले कलम, जंहिं वटि न गूगल हुई, न गूगल मैप हुआ, न GPS हो, न लाइब्रेरीज़ हुयूं, न विकीपीडिया हो, न AI हुई, न यूनिवर्सिटीज़ हुयूं, न कॉलेजिस हुआ। उनखे मूं यादि कयो, रोम में, इस्तंबुल में, अॼु हिते बि यादि थो कयांसि। उनखे 100 साल अॻु में ख़बर हुई, असांखे हाणे बि ख़बर कान्हे। चए थो मोटी मांडाण जे, मोटी मांडाणनि जे वारे कयाई वार, मोटी मांडाणनि जे वारे कयाई वार, विजूं वसण आयूं 14 ऐं चौधार, के उथी वयूं इस्तंबुल ॾे, के मणियूं मग़रिब पार, के चमकन चीन ते, के लहन समरकंदिन सार, के रमी वयूं रोम ते, के काबुल, के कंधार, के दहली, के दकन, के गुड़न मथे गिरनार, कंहिं जुंबी जैसलमीर तां ॾिना बेकानीर विकार, कहीं भुज भिॼायो, कहीं ढट मथे ढार, कहीं अची अमरकोट तां वसाया वलहार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करी। आलम सब आबाद करी।
उन्हनि सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे जेके चवनि था रुगो असीं न, नेरो माइंडेड, सेल्फिश, रेसिस्ट, सब्जेक्टिव अप्रोच न रुगो आऊं, आलम सभु आबाद, सॼी दुनिया खे। माण्हू जंहिं मुल्क में वेंदा आहिनि उन मुल्क जी गिला कंदा आहिनि, ही गोरा, ही फलाणा, ही क्रिश्चियन, ही ज्यूज़, ही फलाणा। सिंधी जंहिं मुल्क में वञनि था उन्हनि मुल्कनि जूं तारीफ़ूं, उन्हनि खे शाबासूं, उन्हनि खे जीअ में जायूं त हिननि असांखे पंहिंजे वतन में अझो ॾिनो आहे, हिननि जाइ ॾिनी आहे असांखे। सिंधी जेॾां वञनि चवनि असांजे वतन खे बि आबाद रख, मुंहिंजा मौला ऐं कुदरत मां हिन वतन खे बि आबाद रख। इहे आहिनि सिंधी। ऐं माण्हू मज़हबनि जे साम्हूं गिड़गिड़ाइनि, ऐं अल्लाह मतां मूंखे पनाह में रखिजांइ, मरी वेंदुसि, ऐं रब, ऐं भॻवान, ऐं जीसस गीसी थो कयां, मिनथू थो कयां, मूंखे पंहिंजी पनाह में मतां मूंखे अज़ाब में विझी। ऐं वरी लतीफ़ जो अल्लाह, दोस्त, मिठा, दिलदार। सोचो त सही, कहिड़ी क़ौम ईअं मुखातिब थींदी आहे, दोस्त। इहो माण्हू को ख़ुदा खे बि मुखातिब थी। ख़ुदा, गोरकी कंहिं किताब में लिखियो, चयूं तोखे किरदार खे चयूं तोखे कहिड़ो ख़ुदा वणंदो आहे, चई मूंखे दुनिया वारनि जो डिॼारींदड़ ख़ुदा कोन वणंदो आहे, मूंखे अम्मा वारो ख़ुदा वणंदो आहे, जेको प्यारो आहे, जेको महबूब आहे। दोस्त, मिठा, दिलदार, आलम सभु आबाद करे। दोस्त, मिठा, दिलदार। अल्लाह खे जीअं मुखातिब थो थिए, बस उन में ॾिसंदा आहियूं, पोइ लिखो था हीअं कर, इससे पहले कि तुम्हारी नमाज पढ़ी जाए। माण्हू डप में, ऐं पढ़ियो पोइ साह निकिरियो वञेसि। गुर्ज़ खणी फिरी ईंदा, पोइ हीअं हणंदा, पोइ तूं वेंदे हिकिड़े गुर्ज़ सां 500 हथ हलियो वेंदे, पोइ वरी ॿियो गुर्ज़ हणंदई, पोइ विछूं घणंदई, पोइ हिन कन मां विछूं घणंदो, पोइ हुन कन मां निकिरी वेंदो। ऐं ॿियो सिंधियुनि जो ख़ुदा, सिंधियुनि जो ख़ुदा, जेॾो तुंहिंजो नाम बा जबो ॾी मङा, जेॾो तुंहिंजो नालो आहे मुंहिंजा रब, तोखां रहम बि ओतिरो थो घुरां। जेॾो तुंहिंजो नाम बा जब ओॾी मङा, रीह थंभे रीह थूणीअ, तूं छपर तूं छांव, कुॼाड़ो कहां तोखे मालूम सभ का। छा चवां, तोखे सभु ख़बर आहे त मूंखे छा खपे। जेके सिंधी, उन्हनि सिंधियुनि जो सकाफ़ती ॾींहुं आहे जेके सिंधी कंहिंसां मिलनि त ॿई हथ ॿधी चवनि आबाद हुजे, हिक ॿिए खे दुआ सां मिलनि, आबाद हुजी। अदा कहिड़ा हाल आहिनि, ख़ुशि, चाक, चङो, भलो, दोस्त, यार, मिट माइट, संगती साथी, ढोर ढगा, ॻोठ राज, सभु ख़ुशि। हू वरी साम्हूं जवाब ॾे, शुक्र आहे रब जो, शुक्र आहे मालिक जो। उन्हनि सिंधियुनि जो ॾींहुं आहे जिन जूं दिलियूं हेज, जिन जा दिमाग़ हेज, पोइ उन्हनि जे करे सठो अथनि, उन्हनि जे करे तकलीफ़ में आहिनि, उन्हनि जे करे ऑपरेस्ड आहिनि। They have been oppressed, they have been ruined, their resources have been usurped, everything of them has been taken away. पर बीठा आहिनि, बीठा आहिनि पेर खोड़े पंहिंजी ज़मीन ते बीठा आहिनि। रूपले कोलीअ जी ज़ाल खे अंग्रेज़ मुखातिब थियो, चई रूपले खे असीं फांसीअ ते टंगे छॾींदासीं। रूपले जी ज़ाल चयोसि त ओ अंग्रेज, ज़े न जे, कोली वारी ज़बान, ज़े न जे, ओ अंग्रेज, अंग्रेज तव्हीं आहियो गॾह, असीं आहियूं डभ, गॾह चरी चरी तबाह हूंदा, डभ ज़मीन मां पिया मोरंदा, पिया मोरंदा, पिया मोरंदा। हेॾनि अज़ाबनि जे बावजूद पेर खोड़े बीठा आहियो। आऊं तव्हां सिंधियुनि खे
अॼु हिन सकाफ़ती ॾींहं ते तव्हां मां हिकिड़ी उमेद खणी आयो आहियां, सॼे जग जहान जे सिंधियुनि मां मूंखे उमेद आहे। पाण सफ़र ते निकिरंदा आहियूं, पासपोर्ट, वीज़ा, डॉक्यूमेंट्स, कागज़, फलाणा, NIC, फॉरेन करेंसी, डिग्रियूं, हाणे त डिग्री वेरीफाई कराईंदा आहियो, झलिया पिया आहियो सभु हिते बि। पर मूंखे हिननि जी का ॻाल्हि वणंदी आहे। मूंखे हिननि जूं अरबनि जूं, मूंखे UAE जूं ॿ ॻाल्हियूं ॾाढियूं थियूं वणनि। हिकिड़ो टॉलरेंस, I would like to appreciate them. I would like to appreciate the rulers of United Arab Emirates. And their governance, tolerance, बर्दाश्त, ओंदी ओ जाने साको अपनी तोड़ निभावण दी। बर्दाश्त, सिनागाग बैन, मंदिर बैन, मस्जिदूं बैन, चर्च बैन, इबादत गाउन, माण्हुनि खे प्यार करण जो, रोज़गार करण जो, इबादतूं करण जो इख्तियार आहे। कंहिंजे मथां तलवार ऐं डंडो कोन पियो लहराए त हीअं थींदो त तोखे वाजिबुल क़त्ल करार ॾींदुसि, तोखे मारे छॾींदुसि, तोखे कुई छॾींदुसि। बर्दाश्त। हिकिड़ी ॻाल्हि इहा थी वणेमि, ॿी ॻाल्हि मज़ेदार आहे, उहा इन खां वधीक थी वणे। तव्हांखे शायदि न वणंदी हुजे, तव्हां सभिनी खे वणंदी हूंदी, कुझु खे न वणंदी हूंदी, मूंखे ॾाढी थी वणे। ऐं चवां थो हिनखे रिप्लिकेट कयां, इनखे रिप्लिकेट कयूं, इनखे दोहरायूं, इनखे सिंध में आज़मायूं। असांजो वस कोन थो हले, अयाज़ लतीफ़ पली जो वस हले त इहा ॻाल्हि, जेको इलीगल इमिग्रेंट झलिजे उनखे ॿांह खां हथ विझी धिको ॾेई पंहिंजे वतन मां कढी अचे। जेको सिंध जी सरज़मीन ते इलीगल इमिग्रेंट अचे उनखे ॿांह खां झले, कालर खां झले वठी इंटरनेशनल एयरपोर्ट तां रवानो कयोसि, वञ पंहिंजे वतन। हिते छो आयो आहीं? सिंध हज़ारे सालनि खां सिंधियुनि जी आहे, उन ते कंहिं इलीगल इमिग्रेंट्स जो को हक़ न आहे। मूं तव्हांखे चयो, तव्हांखे हिकिड़ी गुज़ारिश कयां, लतीफ़ साईं जो हिकिड़ो बैत पढ़ंदो आहियां, सोचींदो आहियां, ऐं अजीब ॻाल्हियूं कंदो पियो आहियां, गाना पियो सोचींदो आहियां त हिन गाने में छा आहे। हिकिड़ो 2 टे ॾींहं अॻु में हिकिड़ो गानो पियो ॿुधमि, मूं चयो इन जूं 2 टे सिटूं सिंधनि ते अप्लाई थियनि थियूं, उमेद में। अलाए को इंडियन फिल्म जो गानो आहे छा, आखिर तुम्हें आना है ज़रा देर लगेगी। देर सवेर थींदी, मूंखे कल्ह बि कंहिं सवाल पुछियो, मुंहिंजो देर सवेर थींदी, पुछे हिननि जे पोयां लॻा पिया माण्हू सुजाग कोन थिया थियनि त हुनजो ॿी सिटूं आहिनि, तुम होते अगर दुश्मन तो बात ही क्या थी, अपनों को मनाना है ज़रा देर लगेगी। तो सिंधियुनि खे सुजाग करिणो आहे, तंहिंजे करे मूं लतीफ़ साईं जो उहो बैत ॿुधी, मूं सोचियो कछे का छोटी नागन ॿधी नींहं जी। जेके जोगी आहिनि, इहा असांजी वॾी स्कॉलर वेठी आहे, आदि फहमीदा हुसैन, लतीफ़ ते वॾी माहिर आहे। उहा आदि आशा चांद वेठी आहे, हुनजो वॾो कल्चरल कमु आहे। आदि फहमीदा जो ज़बान ते, लतीफ़ ते वॾो कमु आहे। कछे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, 2 सिटुनि ते पोइ था अचूं। कछे काछोटी छा आहे? लुंग ॿधण, कछो, काछोटी चेल ते कपिड़ो ओढ़ण, कच्छे, कच्छे या कच्छे, छिके, छिके, कच्छे काछोटी नांगन, उन्हनि जोगिन, उन्हनि सामिन, उन्हनि आदेसिन, उन्हनि छा कयो आहे? कच्छे काछोटी, ॿिया कपिड़ा कोन अथनि, भभूत आहिनि, बिना कपिड़नि जे। काछोटी जीअं मल हूंदा आहिनि न, संदरो ॿधंदा आहिनि, छिके। जे कच्छे काछोटी, छाजी काछोटी? कपिड़े जी न, कपिड़े जी त आहे, पर कच्छे काछोटी नांगन, उन्हनि जोगिन ॿधी नींहं जी, इश्क जी काछोटी ॿधी अथनि। ॾिसंदा आहियो तामिल ऐं मलयालम फिल्मूं ॾिसंदा आहियो, उन्हनि जे फिल्म में हर सीन में जेको हीरो हूंदो आहे, उहो जॾहिं विलियन सां या कंहिंसां विढ़ण वेंदो आहे त घणो करे हीअ गोॾ ईअं खुलियल हूंदी आहे त हीअं करे मथे करे ॻंढ ॾींदो आहे। हर 5 मिंटे खां पोइ जेको हीरो हूंदो आहे सो हीअं पंहिंजी गोॾ खे मथे करे वरी हीअं चेल खे ॿधंदो आहे। इहो पुराणो हिकिड़ो कल्चर आहे न सॼे साउथ एशिया जो। जॾहिं मैदान में लहिबो हीअं ॿाहूं खुंजबियूं आहिनि, हीअं मुड़ुसु हीअं कंदो तोखे न ॾिसो, माई चवंदी आहे मुंहिंजी सींद अथई, न छॾींदी माए। इहो कल्चर आहे।
त कछे काछोटी नांगन ॿधी नींहं जी। हाणे काछोटी छा आहे? काछोटी तव्हां सभिनी जी ॿधल आहे जो तव्हीं पंहिंजे वतन। काछोटी छा आहे? उहा बर्दाश्त, उहो हौसलो, उहो इरादो। त आउं ही ॿधां थो ही लुंग खे ऐं न कछे खे ऐं न गोॾ खे ऐं चेल ते ही कपिड़ो ॿधां थो ऐं लां थो मैदान में, पोइ हू ॼाणे आउं ॼाणा। कछे काछोटी नांगन ॿधी नींहं जी। इहा काछोटी कंहिंखे ॿधी आहे? इहा काछोटी आइंस्टाइन ॿधी। सभु दुनिया जा कम छॾे लॻो अची पंहिंजे साइंटिफिक डिस्कवरीज़ खे ऐं उन्हनि साइंटिफिक पंहिंजे रिसर्च खे। उहा काछोटी फेराडे ॿधी, उहा एडिसन ॿधी, उहा डार्विन ॿधी, उहा न्यूटन ॿधी। सभु कमकार छॾे काछोटी। उहा ल्यू टॉलस्टॉय, उहो फ्यूदर दोस्टोवस्की, उहो चार्ल्स डिकिंस, उहो मोज़ार्ट, उहो बेटोवन, उहो तानसेन, कछे काछोटी। इब्राहिम लिंकन, कछे काछोटी। व्लादिमीर इलिच लेनिन, मार्क्स, एंगल्स, कांट ऐं हेगल, कछे काछोटी। उस्ताद जुमन, आबदा परवीन, मंजूर अली खान, इरादो, ॼमी, कम में हथ विझी ॿिया कम सभु छॾे कछे काछोटी लथा मैदान में। तव्हीं आहियो पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजे रोज़गारनि लाइ, उहो इरादनि जी नींहं जो हीअं इरादो करे उहा काछोटी ॿधणु माना ॿिया सभु कम छॾणु, क़ुर्बानी ॾियणु, मज़बूत इरादे सां ॼमी बीहणु, हीअं फोकस करणु। जीअं अर्जुन तीर जो ई निशान थो वठे, हीअं फोकस करे ॾिसणु, हीअ हिते तीर हणणो आहे, हिन टारगेट खे अचीव करिणो आहे। ईअं तव्हां इरादा कया मज़बूत। इहे फिलासफर्स, इहे हिस्टोरियंस, इहे स्कॉलर्स, शाह लतीफ़ ख़ुदि काछोटी ॿधी ऐं पोइ उन्हनि खे यकदमि नतीजो न मिलंदो। सिंधियुनि जे यूथ खे सम्झणु खपे तव्हांखे त जंहिं रुख में ताईं वधो पिया उनजो नतीजो जल्दी न ईंदो, देरि लॻंदी। पर क़ौमुनि जे तारीख़ुनि में ही तव्हांजो चीन आहे, इहो 25-30-50 साल अॻु में चवंदा आफ़ीमी आहिनि, सुस्त आहिनि, कंहिं कम जा कोन्हनि। अॼु सॼी दुनिया खे रूल पिया कनि, सॼी दुनिया खे। ही हिरोशिमा नागासाकी तबाह थी विया, ही जापान स्क्रैचेस में हलियो वियो, ही जापान तबाह थी वियो, उहो स्क्रैप थी वियो सॼो जापान। हाणे छा आहे? इहो जर्मनी, इट वॉज कंप्लीटली डिस्ट्रॉयड इन सेकेंड वर्ल्ड वॉर। हींअर जर्मनी ही बीठो आहे। तंहिंजे करे तवील जदोजहद आहे ऐं पोइ तवील जदोजहद जो उन दौर में मान कोन थींदो, उहो दौर एक्नॉलेज न कंदो। मूंखे माण्हू चवंदा आहिनि तव्हांखे एक्नॉलेजमेंट तव्हां असेंबलियुनि में हुजो आहे। ऐं चवंदो हूंदो आहिनि त माउ जी ख़िदमत माण्हू इन लाइ करे त उनखे को रिवार्ड मिलंदो, ऐं जे रिवार्ड न मिले, पोड़ी माउ हुजे, यादाश्त हली वई हुजेसि, तव्हांखे सुञाणे न, एक्नॉलेज न करे, तव्हांखे गिराटड़ी न पाए, तव्हांखे भाकुर में न झले, त तव्हीं उनजो इलाजु कोन कंदव त अम्मा एक्नॉलेज कान थी करे। अम्मा एक्नॉलेज करे न करे उन जी जुतनि जी ख़ाक तां पाण क़ुर्बान, सिंध जे जुतनि जी ख़ाक तां पाण क़ुर्बान। एक्नॉलेज थियूं या न थियूं? पोइ कछे काछोटी नांगन ॿधी नींहं जी, जहिड़ा आया जग में तहिड़ा विया मोटी, सुख न सुता कॾहिं लाहे लांगोटी, उन्ही जी चोटी पूरब थींदी पधरी। मशरिक़ खां निकिरी निर्वार थींदा, पूरब जॾहिं उहे ॾींहं ईंदा तॾहिं उन्हनि जी चोटी पधरी थींदी। क़दुरु को थियो हो छा सुक्रेटीज़ जो? हुन जे ज़माने में अरिस्टाटल को एक्नॉलेज कयो वियो हो, को जीसो मसीह खे उनखे एक्नॉलेज कयो वियो, को हज़रत ईसा खे क्रेडिट मिलियो, को शाह लतीफ़ खे उन दौर में माण्हुनि खां मञता ॾिनी। उन दौर जा कंटेम्पररीज़ तव्हां सां इंसाफ़ न करे सघंदा आहिनि। तव्हां हिते महिनतूं पिया कयो ॾींहुं राति, तव्हांजा मिट माइट सोचींदा हूंदा जेके तव्हां मां जेके पाणी था खणनि, जेके ट्रांसपोर्ट था हलाइनि, जेके 12 कलाकनि जूं UAE में वेही शिफ्टूं था कनि, जेके मज़ूरूं था कनि, जेके बिल्डिंगुनि ते मटीरियल था पुॼाइनि, जेके पोरियतनि, जेके महिनत कशनि, जेके डेरा जे हिकिड़े हिकिड़े कमरे में 16 माण्हू हिकिड़े कमरे में रहनि था, बेड स्पेस वठी रहनि था, उन्हनि जा मिट माइट सोचींदा हूंदा त दुबई में ऐश पिया कनि। पर इहा तव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे बचनि लाइ, पंहिंजे वतन लाइ, पंहिंजे घर वारनि लाइ जेके क़ुर्बानियूं पिया ॾियो, इहा तव्हांजे ज़मीर खे, तव्हांजे दिलि ऐं तव्हांजे दिमाग़ खे ख़बर आहे त माण्हू पहिरीं पाण लाइ जवाबदार आहे। तंहिंजे करे सिंधियो, कम वॉट में, जेको थियणो आहे सो थिए, जेको करिणो अथनि सो कनि। असीं हिननि खे पाणी चोराइण कोन ॾींदासीं। पाणी चोराइण ॾींदासीं कोन ॾींदासीं, ॾींदासीं कोन ॾींदासीं।
कोन ॾींदासीं। असीं इन्हनि खे पंहिंजा वसीला खणण कोन ॾींदासीं। असीं इन्हनि खे पंहिंजी ॿोली तबाह करण कोन ॾींदासीं। असीं इन्हनि खे पंहिंजी सकाफ़त तबाह करण कोन ॾींदासीं। डिगी जदोजहद असीं बीठा हूंदासीं, असीं मुक़ाबिलो कंदासीं ऐं मुक़ाबिलो करे आख़िर में इन्हनि खे फेराए 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 दसींदासीं। छा कंदासीं? छा कंदासीं? दसींदासीं। हिननि खे पाण दसींदासीं। इट विल टेक सम टाइम, इट मे टेक डिकेड्स एंड सेंचुरीज़, अल्टीमेटली वी विल डिफीट देम। इहो जेको वैसा आहे पंहिंजी महिनत सां, पंहिंजे पोरे सां, पंहिंजे मेरिट सां, पंहिंजे जदोजहद सां पाण उनखे दफ़न कंदासीं। पर उन लाइ हीअ जेका सकाफ़त आहे, कल्चर आहे, हीअ अजरक पई आहे। पटको पारायूं, मूंखे टोपियूं पयूं आहिनि सभिनी खे, इहे ज़बरदस्त आहिनि। टोपी अजरक ज़बरदस्त आहे। पर टोपी ऐं अजरक वारे दिमाग़ ऐं दिलि जे अंदरि छा आहे? आउं बार बार चवंदो आहियां, जिते हीअ टोपी रखी आहे उन टोपीअ वारे अंदरि मग़ज़ में छा आहे? उन मग़ज़ में मेरिट आहे या कोन्हे? उन मग़ज़ में बराबरी आहे या कान्हे? ॻोठनि में जेके हितां ताईं वञो था, हितां पटका ॿधी जॾहिं कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर हिकिड़ो वॾो फर्स्ट क्लास CD प्लेयर हथ में खणी ऐं सोन जा 2 टे कड़ा खणी ऐं पैसा धर्म खणी घर वञो था, उते घर पुॼण खां पोइ दुनिया जी बराबरी में यकीन रखो था? तव्हीं पंहिंजे सिंध जे न्याणियुनि खे पंहिंजे बराबरि सम्झो था या ॻोठ में वञी उन न्याणीअ जी ज़ोरी शादी करायो था? सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे घरनि में बराबरी हुजे। सकाफ़त इहा बि आहे तव्हांजे ॿारनि ऐं बचनि खे पंहिंजे पसंदि जी डिग्री ऐं पढ़ाईअ जो इख़्तियार हुजे। सकाफ़त इहा बि आहे त तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे पाड़े में को हिंदू, को क्रिश्चन, को ॿी ज़ात जो, को पारसी, को सिख, उहो महफ़ूज़ आहे या तव्हीं उन लाइ अज़ाब आहियो? तव्हीं उन्हनि जा भरजलो था थियो या ॿियनि धारनि जे ज़रिए मिली तव्हीं उन्हनि खे निशानो था बनायो? इहो बि तव्हांजी सकाफ़त, तव्हांजी बराबरी ऐं तव्हांजो रवादारी जो इम्तिहान आहे। तंहिंजे करे यादि रखो, सकाफ़त लाॾबाई ऐं राणी सोहंदी सिंध जूं राणियूं हुयूं। उन्हनि जे जिस्म ते ओढ़ियल कपिड़ा, उन्हनि जा गज, उन्हनि जा पड़ा, उन्हनि जूं चोलियूं, उन जा लिबास, उन्हनि ते लॻल टुकूब आहिनि। पर सकाफ़त राजा ॾाहिर जी दोधारी तलवार बि आहे। उहा बिशाखी तलवार बि सकाफ़त आहे। सकाफ़त कपिड़ा, लसियूं, साग, मानियूं ऐं जंजियूं बि आहिनि। ऐं सकाफ़त दरिया ख़ान जे कुहाड़ीअ जो फर ऐं दरिया ख़ान जी कुहाड़ीअ जी धार बि आहे। सकाफ़त नंगर ऐं भूंगर जे राणियुनि जा कपिड़ा, उन्हनि जा उथण वेहण, उन्हनि जा घर बि आहिनि। पर सकाफ़त बाघुल जी ललकार ऐं दोधे जी तलवार बि आहे। सकाफ़त मारूअ जी मज़हबत आहे। सकाफ़त ससुअ जो ॼमी बीहण आहे। सकाफ़त सोणीअ जो दरिया में बहादुरी ऐं दिलेरीअ सां वहंदड़ पाणीअ में घिरण बि आहे। सकाफ़त रुगो लस्सी, मानी, दॿकी, चादर, कपिड़ा, एरिंग, दोहरी ॻिचीअ जो हस, इहो न आहिनि, इहे बि आहिनि। सकाफ़त रुगो कपिड़ा ऐं छीट ऐं चोला न आहिनि। सकाफ़त तव्हांजे अंदरि पंहिंजे वतन जी मज़ामत करण जो जज़्बो, उहा सकाफ़त आहे। उहा सकाफ़त ज़िंदा करणी आहे, उनखे उरूज ॾियारणो आहे। उन राह में रुकावटूं ईंदियूं, उन राह में रुकावटूं ईंदियूं। पहिरीं रुकावट हूंदी कंफ्यूजन, ही सही आहे या हू सही आहे। इहो अकुल जे बुनियाद ते फ़ैसिलो कयो त ही गस सही आहे या हू सही आहे। ॿियो इम्तिहान हूंदो ख़ौफ़, डपु। हीअं कंदुसि त हीअं थी वेंदो, जेकॾहिं आउं निर्वार थींदुसि, कंहिंखे सपोर्ट कंदुसि, हू कावड़जी वेंदो। ऐं हिन जी मदद कंदुसि, हू मुंहिंजे ख़िलाफ़ु थी वेंदो, या मारिजी वेंदुसि, या नुक़सानु थींदो। वधीक स्टैंड वठिबो, बोल्ड स्टैंड वठिबो, निर्वार थींदो, ख़तरो थींदो। सिंधियो, तव्हांजी तारीख़, आख़िर में तव्हांखे इजाज़त वठंदुसि इहा ॻाल्हि ॿुधाए त तव्हांजी तारीख़, तव्हांजी तहज़ीब, तव्हांजो तमद्दुन, तव्हांजी हिस्ट्री, तव्हांजी सकाफ़त, तव्हांजा सोशल बिहेवियर्स इन ॻाल्हि जा शाहिद आहिनि, गवाह आहिनि त तव्हां कॾहिं बि बिना वेहण जे सरेंडर न आहे कयो। तव्हां कॾहिं बि गोॾा न खोड़िया आहिनि। हिन दौर में रुगो तव्हां वटि 2 शयूं वञी बचियूं आहिनि, मोहनजोदड़ो इंडस सिविलाइज़ेशन ऐं ॿियो शाह लतीफ़। सिंधियो, हिकिड़े नए रिनेसांस जो आगाज़ कयो, हिकिड़े नए दौर जो आगाज़ कयो त सिंधियुनि खे पंहिंजे वतन ऐं पंहिंजे वसीलनि, पंहिंजी ॿोली ऐं पंहिंजी सकाफ़त जे तहफ़ुज़ लाइ जेको बि ख़ौफ़ ॾियनि था, मौत जो, सज़ाउनि जो, डप जो,
दहशत जो उन्हनि दहशतुनि डपनि ऐं मौतनि ऐं ख़ौफ़नि खे पंहिंजे जूते जे नोक ते रखो ऐं उन्हनि खे ॿुधायो असीं थुक था हणूं तव्हांजे ख़ौफ़नि खे। ऐं शेख अयाज़ जे लफ़्ज़नि में आख़िर में जॾहिं दोदे सूमरे खे अची चनेसर चयो हो मैदान जंग में, दोदो पट ते पियो आहे, चनेसर मथां बीठो आहे, तबाह थिए मरी वे, जर फोटे जी फूंड अजाई। चनेसर पियो चएसि जर फोटो पाणीअ जो बुलबुलो, जर फोटे जी फूंड अजाई, दोदा तो छो जान विञाई, आण मञी हा ऐश करी हा, हीअं न जवानी में तूं मरी हा। ऐं उन ते जेको दोदो सूमरो जवाबु ॾिनो हो उहो सदियुनि ताईं सिंधियुनि जो जवाबु रहणु खपे त मौत असांजो पाछो आहे, मौत असांजो पाछो आहे, कारून जर्रा काछो आहे, मंछर आहे म्याणी आहे, सावण जी सोम्याणी आहे, वेसाखे जी वेरा आहे, तुंहिंजा मुंहिंजा पेरा आहे। को कीअं मरे, को कीअं मरे, को हूअं मरे, को हीअं मरे, के वेज हथां वह पीअनि था, थी लूला लंगड़ा जीअनि था, ता किंजी कुरकी साह ॾियनि ऐं ढुरकी ढुरकी साह ॾियनि। हर रोज़ हज़ारनि में माण्हू थी ॼण त कतारुनि में माण्हू था मौत मुहाड़नि में गॾजनि, ऊंदाहनि लाड़नि में गॾजनि, जिन वक़्तु गुज़ारियो वीरनि सां, तलवारुनि सां ऐं तीरनि सां, से रावत रगंदे मारनि था, से आॾी ढालनि ढारनि था, आ गैरत जिन जे रग रग में, से कंध झुकाइण खां अॻु में हू कंध कपाइण ॼाणनि था, ऐं तेसी सीनो साइनि था, पी जैसी जाम शहादत जो हू कनि था सिंधड़ीअ खे सजदो। ही माण्हूअ जो मन जो आहे, ही माण्हूअ जो मन जो आहे, हर डुंगर खां ॾाढो आहे, ॾिस त कपह खां कुंवरो आहे, ॼण पाणीअ जो पुअरो आहे, पंहिंजीअ ते जंहिं वक़्तु अचे थो धरती ऐं आकाश लुॾे थो, तारा उन लाइ हेठि झुकनि था, पर्बत उनखे सजदो कनि था। ऐं चनेसर छा बि चवी मां मरणो न आहियां, छा बि चवी मां मरणो न आहियां, वेस मटाए वरणो आहियां, तूं बि चनेसर जो कुझु चाहीं मूंखां अॻु में वरणो आहीं, नाव नए सां वेस बदल सां, तुंहिंजी मुंहिंजी जंग अज़ल खां जारी आहे, जारी रहंदी, जंग असांजी जारी रहंदी।